हालाणी में भी समूरी सिंध जियां रूरल हेल्थ अस्पताल जे अमले सिंधु मां निकिरंदड़ छहनि कैनालनि खिलाफ MS डॉक्टर जुल्फकार अली सातो, सैयद इरशाद शाह, डॉक्टर अब्दुल हफीज़ मंगी, जमील खान, डॉक्टर शोएब मेमून, सद्दाम खास खेली समेत नंढे स्टाफ हथनि में कारा झंडा खणी कैनाल समूरा नामंजूर, सिंधु मथां धाड़ो नामंजूर जा उॿारींदड़ नारा हणी पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदे मुज़ाहिरो करे अस्पताल खां रैली जी सूरत में ॿाहिरि निकिरी मेहरापुर रोड ते रैली कढी। इन मौक़े ते डॉक्टरनि चयो त सिंधु मथां निकिरंदड़ कैनालनि खिलाफ असां पंहिंजो एहतजाज रोज़ाना जी बुनियाद ते रिकॉर्ड कराईंदासीं। हिननि चयो त पाणी हर जीवत ऐं इंसान जी अहम ज़रूरत आहे। जेसिताईं वफ़ाक़ कैनाल खे रद्द करण जो नोटिस नथो कढे तेसिताईं असां पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं ऐं असां काफ़िले जी सूरत में सिंध जे शऊर सां यकजहती तौर बबरलोय में लॻल धरणे में शिरकत कंदासीं। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त हालाणी में सिहत खाते जे अमले पारां कैनाल मंसूबे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। कैनाल समूरा पंजाब पतो सा वफ़ाक़ तो सा इन पानी खातिर इन सिंध खातिर कैनाल समूरा सिंधु ते धाड़ो पंजाब पतो सा इन पानी खातिर। अदा जीअं त अॼु हिते अस्पताल में डॉक्टरनि पारां जेको एहतजाज कयो आहे, सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे। सिर्फ़ ई सिर्फ़ सिंध जे ख़िलाफ़ जेके 6 कैनाल ठहनि था पिया उन जे ख़िलाफ़ पूरी सिंध जेका आहे उहा एहतजाज में हले वेठी ऐं उन कैनालनि जे ख़िलाफ़ सिंध जो हर बच्चो एहतजाज करे वेठो। ऐं हीअ जेका एहतजाज जी वारी जेका तहरीक आहे उहा इंशाअल्लाह ताला अञा वधंदी जेसीं ताईं पंजाब खे इहो नोटिस वापसी नथो वठे कैनाल ख़तमु करण जो, तेसीं ताईं सिंध जो जेको एहतजाज आहे उहो अञा तमामु वॾी हद ताईं वञी सघे थो। हिन वक़्तु बि बबरलो बाईपास ते लखनि जे तइदाद में माण्हू हुते मौजूदु आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला हर माण्हू इहो एहतजाज कंदो।